अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अफानी से रहा है एसएस न्यूज़ आयशा सजाद। नाज़िर सबका पर एक नज़र हेडलाइंस थे। पंजाब जी निगरान हुकूमत फैसलाबाद में ISIG ऑफिस ते हमले में नामजद जवाबदारन जी गैर कानूनी सहूलतकारी खिलाफ गणती जो इजहार करे छॾियो। एक जज खिलाफ रेफरेंस मोकिलण जो भी फैसलो। जवाबदारन जी गैर कानूनी गैर आईनी सहूलतकारी वाले फैसले के भी चैलेंज करण जो ऐलान। इजलास में फैसलो कयो वियो त कमिश्नर लाहौर जी सरबराही में टीम अॼु समान पाक वेंदी। निगरान वज़ीर आला जी रूपोस जवाबदारन के जल्द गिरफ्तार करण की हिदायत। दहशतगर्दी में मुलविस जवाबदारन की निशानदही ते इनाम ॾियण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु पेशावर जो दौरो कंदो। रेडियो पाकिस्तान की इमारत किला बाला हसार में 9 मई ते थियल पुरतशद्दुद वाक़िअनि जे नुक़सान जो जाइज़ो वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के अमनो अमान बाबत ब्रीफिंग पिण ॾिनी वेंदी। सदर आरिफ अलवी चयो आहे त इमरान खान के 9 मई सान्हे जी मज़म्मत करणु घुरिजे। वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कानून मुताबिक़ कार्रवाई थियणु घुरिजे। कोर कमांडर ऑफिस मथा हमले जी हू मज़म्मत करे थो। कार्रवाई दौरान इंसानी हक़नि जो ख्याल रखणु घुरिजे। PTI चेयरमैन इमरान खान 9 मई सान्हे ते कमीशन ठाहिण जो मुतालबो करे छॾियो। इमरान खान चयो आहे त कोर कमांडर ऑफिस के बाहि ॾियण जी हर कोई मज़म्मत करे थो। CCTV कैमराऊं लॻल हुयूं, सभिनी खे साम्हूं अचणु घुरिजे। नुक़सान मुल्क जो थियो ऐं फ़ाइदो PTM खे। 1 साल खां पार्टी ख़त्म करण जी कोशिश कई पई वञे। जेके छॾे वञनि पिया ॼाणा थो त उन्हनि मथां वॾो प्रेशर आहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त इमरान खान के अॼु बि मुकमल सहूलतूं ॾिनियूं पई वञनि। सुप्रीम कोर्ट, लाहौर हाई कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जंहिं तरीक़े सां ॾोहारियुनि जी हौसला अफ़ज़ाई कई आहे, उन सां अदालती निज़ाम बदनाम थी रहियो आहे। पाकिस्तान जी सियासत में एक गैर ज़रूरी अंसर के ख़ास एजेंडा तहत तहफ़्फ़ुज़ ॾिनो पियो वञे। हिकु इदारो रियासत के कमज़ोर करे रहियो आहे। कानून सभिनी लाइ हिकु जहिड़ो हुजणु घुरिजे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।